بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। والليل إذا يغشى والنهار إذا تجلى وما خلق الذكر والأنثى إن سعيكم لشتى कसम आहे रात जो जॾहिं उहा छांइजी वञे थी, कसम आहे ॾींहं जो जॾहिं उहो रोशन थिए थो, कसम आहे उन ख़ालिक जो जंहिं मुज़क्कर ऐं मुअन्नस पैदा कया। बेशक तव्हांजी कोशिश यकीनन मुख़्तलिफ़ आहे। فأما من أعطى واتقى وصدق بالحسنى فسنيسره لليسرى पोइ पर उहो माण्हू जंहिं पंहिंजो माल ख़ुदा खां ॾिनो ऐं परहेज़गारी इख्तियार कई ऐं मिलत इस्लाम खे सचो सम्झो, पोइ जल्द असीं हुनखे आसानीअ जी तौफ़ीक़ अता कंदासीं। وأما من بخل واستغنى وكذب بالحسنى فسنيسره للعسرى ऐं पर उहो माण्हू जंहिं बख़ीली कई ऐं बेपरवाह थियो ऐं मिलत इस्लामिया जी तकज़ीब कई, पोइ जल्द असीं हुनखे वाह में गिरफ़्तार कंदासीं। وما يغني عنه ماله إذا تردى ऐं जॾहिं उहो पाण मरंदो त खेसि संदसि माल को नफ़ो न ॾींदो। إن علينا للهدى وإن لنا للآخرة والأولى बेशक हिदायत असां ते आहे ऐं बेशक आख़िरत ऐं दुनिया जा मालिक असीं आहियूं। فأنذرتكم نارا تلظى لا يصلاها إلا الأشقى पोइ आऊं तव्हांखे हुन बाहि खां ॾेजारियां थो जेका भड़के पई, नथो दाख़िल थिए हिन में मगर वॾो बदबख़्त الذي كذب وتولى जंहिं तकज़ीब कई ऐं मुंहुं फेरायो। وسيجنبها الأتقى الذي يؤتي ماله يتزكى ऐं उन खां ज़रूर परे रखियो वेंदो उन शख़्स खे जेको वधीक परहेज़गार आहे, जेको पंहिंजो माल बिना कंहिं रिया जे ख़र्च करे थो। وما لأحد عنده من نعمة تجزى إلا ابتغاء وجه ربه الأعلى ऐं कंहिंजो उन ते को एहसान न आहे जंहिंजो बदिलो ॾिनो वञे थो, मगर इहो फ़क़ति पंहिंजे रब ताला जो रज़ामंदो घुरे थो। ولسوف يرضى ऐं उहो जल्द पंहिंजे रब खां राज़ी थींदो।